नाज़रीन, रोहड़ी में शिकारपुर पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ पंवर बिरादरी जे माण्हुनि मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था सैफुल्ला बलोच जी रिपोर्ट। नाज़रीन, असां रोड़ी लग पवार जे ॻोठ प्यारेवा में मौजूद आहियूं। सिंध जे मशहूर मल पहलवान शिकारपुर पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहियो आहे। अचो त वधीक सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। असां इहो एतिराज़ कयो आहे त असांजो फ़ैसिले सां को तालुक़ न आहे, जेको निज़ाम असांजे मथां न केस कयो आहे, जो असां न फ़ैसिलो कयो आहे, न असांखे का ख़बर ई आहे। असां मल पलवान, असां पंहिंजे मल जे गुज़ारे सां असांजो कहिड़ो कमु फ़ैसिलनि सां। असां मिसकिन आहे, न की FIR असांजे मथां कटी आहे, मुंहिंजे भाउ इलाही बस जे मथां कटी आहे, न की असांजो नालो ॾेई छॾियो अथऊं। रोस्तम थाणो, गुलाम अली बिरोही, ज़िलो किथां जो आहे? ज़िलो शिकारपुर आहे, ओॾो जी आहे, ज़िले शिकारपुर जी। असांजो कोन सां वास्तो ई न आहे, न कारा वारनि सां न ॻाढ़ा वारनि सां, असांजो कंहिं सां कमी न आहे। ॿिन्हिनि भेरनि जे मथां असां मल पलवान सां असांजी मदद कई वञे। जो भाव आहे हिन सां वॾी नाजाइज़ी थिए थी। SP साहब शिकारपुर वारे खे इतलाह कयूं था त हिन सां वॾी नाजाइज़ी थिए थी। DIG खे बि चऊं था, IG सिंध खे बि चऊं था त हे पंहिंजे घर वेठो आहे। हिते FIR कटिजनि शिकारपुर में। रुस्तम थाणे जो माण्हू उहो हिते रहे, पालवान आहे सिंध जो, हिन जो तालुकात हुन सां न आहे। नाजाइज़ी हिन सां एतिरी थिए थी जो अंदाज़ो न आहे। हाणे छा करे इतलाह कयूं था त हिन सां को इनकारी थिए, पोइ जो कुझु आहे पोइ हिनजी भलाई थिए। पियो त न FIR कर छाजे करे या कहिड़ी नाजाइज़ी असां ज़िलो शिकारपुर रोस्तम जे हद में करे असां चवंदा त का असांजी हिफ़ाज़त थिए, का ॿियो असां मल ते असांजो गुज़ारो थींदो। इहो वाक़ियो असां 5-6 ॾींहं थी विया आहिनि। उहो असांजो चाचो आहे, नालो छा आहे हुनजो इलाही बस्ट। असां मल ते गुज़ारो हलाईंदा आहियूं ऐं असां त ख़ाली पीली FIR थी आहे। असां छा नाजाइज़ी असां सां थी आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं। रोस्तम जी मुतासिर ने एहतजाज कंदे वसवारनि खां अपील कई आहे IG सिंध, DIG सकर, SSP शिकारपुर खां त असांजा नाक असांजे मथां FIR कटे इहो ज़ुल्म कयो आहे। इन वसवारनि खां अपील कंदे घुर कई आहे त इहो असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन शोएब अली सुमेर सां गॾु सैफुल्ला बलोच, मेरा TV न्यूज़, रोहड़ी।